नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मंझंदि जो कारोबार में घटिताई, मज़ूर तबिको परेशान, महांगाई आवाम जो जीण जंजाल करे छॾियो। हिकु मंझंदि खे ठाहिण में 2 ॾींहं लॻी वञनि था, वरी हुनखे बहितर सींगार करण में बि वक़्तु लॻे थो। पर मंझंदि वठण वारनि खे असां मज़दूरनि जो अहसासु कोन्हे। मंझंदि खे मुख़्तलिफ़ रंगनि सां सींगारियो वञे थो। इन मौक़े ते ख़रीदारनि ऐं मज़दूरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इनजी 4000 या मज़ूरी भी माण्हू वठनि था, ॾेज में ॾियनि था। को कंहिं न्याणी ॿी खे हेतिरी कोन थी मिले, असांखे हेतिरी मज़ूरी कोन थी बचे। सस्तान करे बसि ग़रीबनि खे सही है, भलो कमाए। दादा ये सिंध जी सकाफ़त है जिनके मंझण चऊं था। ऐं ॿी ॻाल्हि हिन में इलाही महिनत आहे। और तक़रीबन 3000 सां लॻी 40-40, 50-50 हज़ार ताईं मञणो आहिनि। हिन में महिनत जाम आहे। ऐं जहिड़ा हालात आहिनि, जहिड़ी महांगाई आहे, उन हिसाब सां मज़दूरी असांखे का बि कोन थी मज़दूरी मिले। ऐं जेतिरी महांगाई थी आहे, असांजी मज़दूरी तक़रीबन वई हली। ऐं महिनत इन में जाम आहे। रंग करूं था, शीशा आहिनि, काठी आहे, इलाही इन में कमु आहे। ऐं जेका माण्हू वठण वारा आहिनि, उहा त शइ सस्ती घुरंदा आहिनि। असां गवर्नमेंट सां इहा ई चवंदा, महिरबानी करे थोड़ी सस्ता ही करनि। जड़ा असां त 8 मां पूरा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।